नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। हिन वक़्ति तव्हांखे सिंधड़ी मां ख़बर ॾींदासीं। सिंधड़ी थाणे जी हद नियाज़ाबाद वटि पाणी जे मामले तां शहर बिरादरी जे ॿिनि धुरनि में पाणी जे मामले तां जहिड़ो थी पियो। हवाई फायरिंग सबबि इलाइक़े में 10 का पकड़जी वियो। लठियूं ऐं कॉर्डन ऐं छेरा लॻण करे ॿिन्ही धुरनि जा 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई इलाज लाइ सिविल अस्पताल मीरपुर खां मुंतक़िल कयो पियो। जॾहिं त सीनियर सहाफ़ी हाशिम शहर सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पुलिस इंस्पेक्टर वज़ीर शहर जहिड़े लाइ माण्हू ॿाहिरां घुराए पुलिस जी मौजूदगी में लठियूं कुआड़ियूं हणी फरमान मोहम्मद हसन ऐं गुलाम मोहम्मद खे लठियूं कुआड़ियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॿिए पुलिस इंस्पेक्टर वज़ीर शहर सहाफ़ियुनि खे ॿुधायो त सिद्दीक़ वारनि असांजो पाणी ज़बरदस्ती ॿधो। असां पाणी खोलियोसीं त मुखालिफ़ असां ते फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे करे मुंहिंजो पुटु माशूक ऐं भाइटियो इरशाद शहर छेरा लॻण करे ज़ख़्मी थी पिया आहिनि। राब्तो करण ते DSP सिंधड़ी ॿुधायो त ॿिन्ही धुरनि जूं NCs दाख़िल करे इलाज लाइ सिविल अस्पताल मीरपुर खां मुंतक़िल कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।